ये जाबर निभागो तुझे पोयां हथ धोई लगो आहे। वो पूरी कोशिश तो करे तोखे मारण जी, पर तोखे उन खां होशियार रहणो पवंदो। इहो छा हथ धोई मुंहिंजे पोयां पवंदो? हाणे त इहो जाबर मूंखां छिड़कंदो। जेकॾहिं कंहिं का हरकत मिलियो किथे न वझ में त निंधड़को करे मारींदो। साईं, असांजे हिते अचण खां पोइ इन जाबर वारनि असांजे ओताकनि ऐं घरनि ते कब्ज़ा करे छॾिया। छा तव्हां ईअं नथा करे सघो? घर में त जाबर वारनि जा ॿार बचा रहनि था ऐं सच पुछी सुणा त एतिरी बेहयाई मूंखां न पुछंदी जो मां कंहिंजे नियाणियुनि जे विच में वञा ऐं उन्हनि खे घरनि खां कढां, उन्हनि खे बेघर करे उन्हनि जा घर खाली करे उन्हनि ते कयां कब्ज़ो। इन्हीअ लाइ त मुंहिंजो ज़मीर ऐं मुंहिंजी गैरत कॾहिं बि मूंखे इजाज़त न ॾींदी। बाक़ी हा, सौट हैदर खे चवां थो त पंहिंजा हमराह साण करे वञी करीस ओताक ते कब्ज़ो ऐं कब्ज़ो करे वेही रहीस। बाक़ी जेको थियो सो मां पाण ई मोह ॾींदोसांसि। सावल पुट, इन सां त अञा वधीक नुक़सानु थींदो। जेकॾहिं तव्हां हुन ओताक ते कब्ज़ो कंदव न त जाबिर त पंहिंजो होश ई विञाए विहंदो। चाची चाहियां त मां बि इहो थो इहो जाबर होश विञाए मुंहिंजे साम्हूं अचे। इहो फुलतरू कॾहिं बि मुंहिंजे ईअं खुली साम्हूं कोन ईंदो। बाक़ी हा, को वझ मिलियसि त कुते वारो चक ज़रूरु हणंदो। साईं, मां त इहो थी चवां त जेतिरो थी सघे न त इन्हनि दुश्मननि खे ख़तमु कयो ऐं असां बि सुकून सां रहूं। सुणासीं, चाहियां त मां बि इहो थो त इज़त एतिराम ऐं अमन सां रहिजे, पर इहो जाबर ऐं रूंडो ॿई शैतान जूं पुछड़ियूं अथई। इहे कॾहिं बि नथा चाहिनि त ॻोठ में को सुकून हुजे या अमन हुजे। वॾा शैतान अथई ॿई हिकु नंबर जा। ही ओताक हाणे असांजी आहे मेहर। तव्हांखे कंहिं चयो त हिते लॾो लाइ वेही रहो? हैदर, एतिरो गरम न थी भाउ। ही ओताक ख़ाली असांखे रेस चाकर खां चयो त हिते अची रहो, तंहिंजे करे असां हिते रहिया आहियूं। सुभाणे जेकॾहिं जाबिर खे ख़बर पवंदी तव्हां हुनजी ओताक ते कब्ज़ो करे वेठा आहियो, छा उहो तव्हांखे बख़्श करे छॾींदो? जाबिर असांखे सज़ा तॾहिं ॾींदो न जॾहिं हू रेस चाकर खान जी सज़ा खां बची निकिरंदो। रेस चयो आहे त जाबिर जी मौत पकी आहे। हाणे केरु बि हुनखे बचाए नथो सघे। इन में को बि शक कोन्हे। ऐं हाणे जाबिर खे घणी मोहलत कोन मिलंदी। जेकॾहिं हू रेस जे माण्हुनि खां बची वियो त असां खां बची कोन सघंदो। इन करे जाबिर जी पूरी मिल्कत मथां असां कब्ज़ो करे वेंदासीं। हैदर, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ असां अॼु ई हितां निकिरी था वञूं। जेकॾहिं रेस तव्हांखे रहण जी इजाज़त ॾिनी आहे त पोइ हिते ई रही पओ। ईअं सम्झो त तव्हां हिते महफ़ूज़ आहियो। असांजे हूंदे हिते जाबिर त छा, पर हुन जा मलाइक बि हिते पहुची नथा सघनि। हुन में जाबिर जेकॾहिं हिते अचण जी कोशिश बि कई न वारस त मारियो वेंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।